चौहड़ जमाली मां ख़बर ॾींदा हलूं त चौहड़ जमाली जो बहादुर फर्ज़ंद पाक फ़ौज जो नायब सूबेदार ऐं फ्लाइट इंजीनियर मक़बूल अहमद खट्टी जो मड़ ॻोठ पहुचण ते सोगवार फिज़ा छाइजी वई। पाक फ़ौज जे दस्तनि क़ौमी सलामी पेश करे खेसि फ़ौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वियो। जनाज़ नमाज़ में सूबाई वज़ीर लाइफ स्टॉक एंड फिशरीज़ सिंध मोहम्मद अली खान मलकानी, पाक फ़ौज जा आला ऑफिसर ब्रिगेडियर शहबाज, लेफ्टिनेंट कर्नल गुल, मेजर तजम्मुल, रावलपिंडी कैंट जा हवलदार गुलाम नबी डायरी ऐं हवलदार नवाज़, ज़िले इंतिज़ामिया मां असिस्टेंट कमिश्नर शाह बंदर मोहम्मद परियल चांडियो समेत इलाइक़े जा हज़ारी माण्हू वॾे तइदाद में शरीक थिया। हर अख आली हुई ऐं हर ज़बान ते शहीद जी अज़मत जा नारा हुआ। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं गिलगित बल्तिस्तान जे ज़िले द्यामर चिलास जे इलाइक़े हडोर में पाक फ़ौज जो हेलीकॉप्टर फ़नी ख़राबी सबबि किरी पियो, जंहिं में 2 मेजरनि समेत 5 जवान शहीद थी विया। इन्हनि में चौहड़ जमाली जो सपूत मक़बूल अहमद खट्टी पिणु शामिल हो। शहीद 2001 में पाक फ़ौज में भर्ती थियो ऐं ज़िंदगी वतन जी ख़िदमत लाइ वक़ुफ़ करे छॾी। हिकु बहादुर शहीद जे वारिस हुजण ते फ़ख़्रु कनि थियूं, जॾहिं त समूरो इलाइक़ो पंहिंजे शहीद जी क़ुर्बानी ते ॻोड़नि ऐं सलाम सां बेटा पेश करे रहियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।